नाज़रीन सबको न्यूज़ से हाज़िर रहियूं। नूरियाबाद खां रिपोर्ट शेयर कई है मंजूर हुसैन पालारी। रिपोर्ट मूजिब 5 डिसंबर ते तकरीबन शाम जो 4 बजे दादा भाई चढ़ाई खां ड्रोन कैमरा सां ब्रोकर माफ़िया ग़रीब माण्हुनि जे लखें एकड़ ज़मीनूं ऐं ॻोठ साइमा सिटी वारे इलाइक़े का सर्वे कराए छॾिया, जंहिंमें ॻोठ सचे ॾिनो पालारी, ॻोठ दोदो खान पालारी, ॻोठ बजार खान पालारी, ॻोठ गुल गुलाणी पालारी, ॻोठ दाद कपरी पालारी, ॻोठ लालू कपरी पालारी वटि कोढेरी जबल देह टक मकान जो तारीख़ी क़ब्रिस्तान जेको 5 सदियुनि खां क़ाइमु आहे, इहो बि पिणु ब्रोकर माफ़िया सर्वे कराए छॾियो। यादि रहे त इहे ब्रोकर रोज़ बिल्डर्स सां ठॻियूं करे खेनि कटियो छॾनि था। ग़रीब ऐं मालून माण्हुनि सां वॾो ज़ुल्म आहे, जिन जे माल जे वथाण, माल जा अजा, माल जे चरण जूं जायूं, ख़ूबसूरत जबल बिल्डर माफ़ियाउनि डाहे करे पट करे छॾिया आहिनि, मगर केर बि ग़रीबनि जी दाह ॿुधण वारो कोन्हे को।